खैबर भिटशाह थाणे जी हद में जाड़ा वाटर ऐं खंडो स्टाफ वेझो नेशनल हाईवे भरिसां लीज़ में रहंदड़ हिदायत अली खोसो, अयास खोसो, मुर्तज़ा खोसो जे घरनि खे गुज़िरियल राति देर सां अचानक बाहि लॻी वई। बाहि लॻण करे संदनि कखावा घर ऐं हंध बिस्तरनि समेत घरेलू सामान ऐं चौपाया माल जंहिंमें कुझु बकरियूं सड़ी वयूं आहिनि ऐं कुझु बकरियुनि खे नुक़सान बि पहुतो आहे। हद जी पुलिस ऐं मोटरवे पुलिस मौक़े ते पहुची ॻोठाणनि सां गॾिजी बाहि वसाइण जी कोशिश कई, इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिर थियल ॻोठाणनि जो चवणु आहे त असां निंड में सुतल हुआसीं त निंड मां बेदार थियासीं त लोढ़े खे बाहि लॻल हुई। बाहि असांजे कखावनि घरनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। असां ॿिनि जो सिर बचाए ॿाहिरि निकितासीं। बाहि सबबि 2 बकरियूं, घरेलू सामान, हंध बिस्तरा सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो जल्दी न पहुतो। बाद में फायर ब्रिगेड अमलो पहुतो। अगरि टाइम ते फायर ब्रिगेड अमलो पहुचे हा त असां ग़रीब मिसकिन माण्हुनि जो नुक़सान न थिए हा। मुंहिंजो नालो जावेद आहे। इहे असांजो राति रोड खां बाहि लॻो घर खे बाहि लॻो त ओचितो बाहि लॻी वियो। असां कुझु ॿार बि कटिया, वरी आयासीं। बकरियूं हिते ॿधियल हुआ, हिकिड़ो बकरी सड़ी मरी वियो आहे। भई 3-4 बकरियूं ज़ख़्मी आहिनि। असांजा जेका हंध बंध हुआ, ग़रीब आदमी खट हुआ, उहो सड़ी विया। कुझु सामान बचाए बि कुझु सड़ी विया। अञा ॾिसो बाहि भरे पियो। आयो घर जा सामान बि सड़ी विया, टपड़ हेॾा बकरियूं ऐं कलह सड़ी वियो। हाणे हुकूमत खे ब्रिगेड वारो बि देरि सां रसियो, इहो मसइलो थियो आहे। हाणे हुकूमत जी मर्ज़ी। सुता पिया हुआसीं, अलाए केॾी महिल लॻो। असां त देरि सां उथियासीं, चारई पासा घेरो करे वियो। बाहि लॻी वियो आहे। देरि खां पुछियो हिते घर वारा सड़ी रखी विया। बकरियूं सड़ी विया, कुझु बचायो, सड़ी विया। कातरा जो कुझु सड़ी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।